नौशरो फिरोज का खबर शामिल कयूं पिया। मंजूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक सिविल सर्जन डॉक्टर खादिम अली मंगरो जे तावन सां मरहूम एहसन गुल सहतो जे ईसाले सवाब लाइ फातिमिया ब्लड बैंक सिविल अस्पताल नौशरो फिरोज में एक ॾींहं जी मुफ़्त रत जे अतीअ जी कैंप लगाई वई, जंहिंमें थैलेसीमिया जे मरीज़नि समेत अस्पताल में रत जे खोट में मुब्तला मरीज़नि खे रत मुहैया कयो वेंदो। उन मौके ते DHO नौशरो फिरोज असदुल्ला कलोड़ो सिविल सर्जन MS खादिम अली मंगरो कैंप जो इफ्तिताह कंदे चयो त असांजी कोशिश आहे त अस्पताल में ईंदड़ मरीज़नि खे हर सहूलतूं मुहैया करियूं ऐं खेनि परेशानीअ खां बचाए सघूं। हिते हर मरीज़ जो इलाज थी सघे थो। हुननि जो चवणु हो त जंहिं हिक इंसान जी ज़िंदगी बचाई उन पूरी इंसानियत खे बचायो। हुननि इलाइक़े वासियुनि खे अपील कंदे चयो त महिरबानी करे कैंप ते अची घणे खां घणो रत ॾेई थैलेसीमिया ऐं ॿियनि मर्ज़नि में मुब्तला मरीज़नि जी जान बचाई वञे।